अस्सलाम वालेकुम नाज़रीन, पाकिस्तान बुलेटिन न्यूज़ में भलीगार दादू रिपोर्ट। हाकिम मशहूरी दादू वर्सा गोड मोहबली जूने जो जे रेवासिन मजन खान चांडियो निटणो समेत ज़मीन के कब्जे खिलाफ दादू प्रेस क्लब वारो एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो। उन मौके ते मुज़ाहिरो कंदड़ दायो त वाले जी 1.5 एकड़ ज़रिए ज़मीन ते बासर 1 साल खां कब्ज़ो कयो आहे। मुख्तियारकार दादू बि मुंहिंजे हक़ में फ़ैसिलो कयो आहे। रात देर सां जवाबदार मुंहिंजे घर मथां फायरिंग करे मारण जी कोशिश कई आहे। हिननि चयो त निसार नवाब बुध शेर इज़हार इफ्तिखार चांडियो ऐं ॿियनि असांजो जीअण जंजाल बणाए छॾियो आहे। असां ग़रीब आहियूं, हर रोज़ घर ते काह करे न्याणियुनि खे अगवा करण जी कोशिश कनि था। जवाबदारनि सां प्यारो ऐं सीता पुलिस मुकमल साथारी बणियल आहे। प्यारो ऐं सीता पुलिस मूंखे धमकियूं ॾींदे चयो आहे त ज़मीन जा कागज़ निसार ऐं नवाब वारनि खे ॾिन त तुंहिंजे ख़िलाफ़ केस दाख़िल कंदासीं। हू एॾा बाअसर आहिनि जो संदनि ख़िलाफ़ केर बि आवाज़ उथाइण जे लाइ तयारु न आहे। आउं ग़रीब आहियां, मूंखे कुझु बि थियो त उन जा ज़िम्मेवार प्यारो सीता पुलिस ऐं ज़मीन ते कब्ज़ो कंदड़ हूंदा। अॼु बि ॻोठ खां लिकी हिते पहुतो आहियां। वालिद जी 1.5 एकड़ ज़मीन ते हिन महिल बि हिननि जो कब्ज़ो आहे। सोशल मीडिया ते ज़मीन बाबति पूरियूं पोस्टूं रखी रहिया आहिनि त ज़मीन असांजी आहे। मुज़ाहिरो कंदड़ IG सिंध SSP दादू DC दादू खां मुतालबो कयो त फौरी तौर ज़मीन ते कब्ज़ो कंदड़नि खे गिरफ़्तार करे ज़मीन तां कब्ज़ो ख़तमु कराए तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे। ॿी सूरत में दादू SSP जी ऑफिस आॾो पाण खे बाहि ॾींदड़, जंहिंजो ज़िम्मेवार ज़मीन ते कब्ज़ो कंदड़ हद जी पुलिस हूंदी।